चाचा बाबो त कोने दुकान ते? अरे पिणे केड़ो खाधे पीते जो सामान जो दुकान ते रखंदो मां। चाचा मुझो मतलब आ त बाबो आयो त कोने दुकान ते? तो पिणे केड़ो मूं वटि पगार ते बीठल जो मूंखों तो पुछे। चाचा मूं समझो त मता आयो आ तहां वट कॾहिं कॾहिं ईंदो आ न कचहरीअ ते। पिणे वरी केड़ी कचहरी कंदो आ, बस रुगो तुझी गिला होती तस। माना बाबो हिते अची मुंहिंजी गिला कंदो आ? न बाकी तुझी गिला करण लाइ पिणे के इस्लामाबाद वञणो पवंदो छा? चाचा बाबो मुंहिंजी केड़ी गिला कंदो आ, छा चवंदो आ? पुट मां छो तहां ॿिन्ही पीउ पुटनि खे विड़ायां, इहो मूंखे सुठो कोन थो लॻे। चाचा तू भलियल आहीं, असां में गैरत ठुप कोन थई, तू ॻाल्हि कर। घणो कोन पियो चे, हाँ बाकी ईअं चए पियो तो छोरो मूं वारो पहिरें नंबर जो बेकार आ, पर लूसी भी चवई पियो न कमाए थो न को कम कार तो करे, अॼो ॾींहुं झेड़ा कंहिं न कंहिं सां विढ़ंदो तो वठे पियो। अरे गोॾो करण जी लालच अथसि, वॾो आया ता बिशनी आ बेकार आ, पर माण्हूअ जो त पुट ई न आहे। पुट तूं नाराज़ न थी जा, वधीक कोन वीचारे कुझु बि कोन जो मां तोखे हरू भरू ॿुधायां वधाए वधाए। चाचा बाबे छॾियो छा जो अञा मूंखे ॿुधाई हा, ॿियो सभु कुझु ग़लति चयईं, पर आख़िरी लफ़्ज़ सफ़ा 100% सही चयईं। कहिड़ो? इहो त माण्हू जो पुट कोन्हे, पर बाबो मूंखे माण्हू लॻंदो ई कोन्हे, पर ख़ैर अमां खे चवांसि थो, ठीकु आ? हा शाबाश, अहिड़ी औलाद जेको पीउ खे माण्हूअ जो पुट ई नथो चए पियो। ओ माय लवली बिरादर, अॼु तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे। हिकिड़ी ॻाल्हि कजांइ, घणी ॼाड़ी न हणजांइ, केतिरो बि मथो हण, पर ॻाल्हि हिकिड़ी, छा सम्झी? माय लवली बिरादर, ॻाल्हि में थोरो सस्पेंस अथई, इन जे लाइ थोरो टाइम लॻंदो ई। हाणे ॻाल्हि बि कंदे या पाकिस्तानी फिल्म सर्कट आहे इंसान समूरी ॾेखारींदे, जंहिंमें वञी आख़िर में ख़बर पवंदी आहे त इहा जेका मुंडी आहे इहा ग़ुलामुद्दीन जी आहे। वाह बिरादर वाह, वाह जो ॻाल्हि खे सॼे धको आहियूं अथई। इहा ॻाल्हि सर्कटा इंसान जी न, पर इहा ॻाल्हि असांजे ॻोठ जी अथई माय लवली बिरादर। अच्छा त तूं असांजे ॻोठ जी फिल्म जी ॻाल्हि थो करी, पर यार इहा त पुराणी आहे। पुराणी आहे? पर इहा कहिड़ी फिल्म चईं तूं अदा? अम्मा बाबे वारी फिल्म, जेको रोज़ानो सुबुह जो मरहूम जहिड़ो कंदा हा, हाय 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 छा त बि हा, केॾी महिल डंडो बाबे जे हथ में त टिफणी वरी अमड़ जे हथ में, हायड़ी मुंहिंजी अमड़, केॾी महिल वरी चमचो वोड़ वारो अम्मा जे हथ में त प्लेट वरी बाबे जे हथ में। वाह वाह छा त फिल्म हुई, इहा ई फिल्म तो चवीं न। वाह लवली बिरादर वाह, अॼु सफ़ा ईअं असली सुठो मूड ख़राबु कयो अथई। मां कयां हिकु ॻाल्हि ऐं तूं करीं वरी ॿी ॻाल्हि, भला इन अम्मा ऐं अबे वारी फिल्म सां मुंहिंजो छा? वाह अड़े वाह सुरीला, इन फिल्म सां तुंहिंजो वास्तो छो न आहे? छा तूं उन्हनि ॿिन्हीअ जी औलाद नाही? माय लवली बिरादर, मां बि उन्हनि जी औलाद आहियां, पर मां कुझु ॿियो कुझु चवणु पियो चाहियां, सम्झो। पोइ ईअं चओ न, ॻाल्हि कर त छा थो चवीं? आई एम सॉरी माय लवली बिरादर, कंहिं ॿिए चकर हाणे मूंखे मथे में सूर पइजी वियो आहे। अॼु सॼा पलान तूं मूंखां वठी छॾिया आहिनि। अरे यार मतां चई त मां तोखे ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾिनो। बाबा नंढो भाउ आहीं, मां त कोशिशि कंदुसि त तूं इज़हार ख़्याल आज़ादी सां कर न। तो पड़ेगे समझा ये बारानी हरकतूं न करे। छो बाबे केड़ियूं बारानी हरकतूं कयूं आहिनि? छो भला बाबा ॿारनि सां वञी ॿाहिरि बिलोर रांदि पियो खेॾे छा? उहा खेॾी आहे त भलो न, लाटुनि वारी रांदि ते हिरियो आहे त तूं ॿुधाए, मां पाणे थी सम्झायांसि त वञी दुकान संभाले, हरू भरू रांदि न खेॾे हिते वेही। तूं ॻाल्हि परियां ॿुधी कोन थी, ॼाड़ी हण में शुरू थी वञे। तो पाणे ई त चयो त बाबा ॿाराणियूं हरकतूं थो करे। इहे हरकतूं न, बाक़ी केड़ियूं ख़बर त पवे। चाचे खुदनि सां मुंहिंजी गिला कई अथई। तोखे बि शर्म त कोन थो अचे? इहे की ॿाराणियूं हरकतूं आहिनि छा? इहे कम त वॾनि जा हूंदा आहिनि। वॾनि जा कम हुजनि या नंढनि जा, पर सुठो कोन कयो अथई।
पर बाबा चाचे खुदन सां तुंहिंजी गिला छो कंदो? वो तो पिणे खां पुछंदो त मुंहिंजी गिला छो थो करे। तव्हां भला मूंखे दूल्सी सम्झो आहे छा? मां सचा रहां ॻाल्हि त कंदुसि न। इहो त सॼो ॻोठ तो सम्झई। लूसी न न सचार चरिया। ठीक आहे पर मूंखे हिसाब वठी ॾे चाचे खां। हिसाब मतलब डोकड़? कोई त बाबा न न पुछी त छो गिला कई अथसि मुंहिंजी। शाम बाबा घर अचे त मां बाबा खां पाणे पुछां थी त तुंहिंजी गिला छो तो करे चाचे खुदन सां? शाम अचे पुछा कजांसि, जे मञे थो त ठीकु आहे, जे न मञे त ॿुधाजां न त मां पाण छा तूं बाबे सां फशरी कंदे? पहिरीं पवंदोमांसि त सची कर। उनजी का बि ख़ासि ज़रूरत नाहे। बाबा खे वरी पेर धोइणा पवंदा। छो मुंहिंजे हथ खे छेणा लॻियल आहिनि छा? अड़े न न, मां त मिड़ई मज़ाक पई कयां। हाणे उथ दुकान ते वञ। बाबो बि सफ़ा बिर लॻो वेठो हूंदई, चवंदो हूंदो त अलाए छो बुंडेल देर कई आहे। छा चई मानी ॿधी रखी अथई? हा हा मानी सफ़ा तयार आहे, तूं रुगो उथ त मां मानी खणी अचां। आहे साईं मूं ते जेल खां वधीक हिते सख़्ती। पिण कैदी हुजां, कैदी वञा सुठिया छॾे ॾींहुं कोन रुगो पंहिंजो